अस्सलाम वालेकुम या अली मदद हक मौजूद GSN जी लतीफ़ मां आहियां कशिश ख्वाजा। उम्मीद है त बिल्कुलु ख़ैर ख़ैरियत सां हूंदा। अॼु हिकु दफ़ो ॿीहर तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थी आहियां। कुझु ॾींहं क़बल टंडो अलायार में हिकु वाक़ियो पेश आयो ख़ुदकुशी जो, जेको भगवान दास मेघवाड़ पंहिंजे पाण खे ख़ुदकुशी करे ज़िंदगी जी जंग हाराए मौत खे गले लॻायो आहे। सिर्फ़ु इन्हनि सरदारनि पीरनि मीरनि जे प्रेशर में अची करे हू पंहिंजी ज़िंदगी जी जंग हाराए वेठो। इन जी वजह अॼु बि उहे ई सरदार, उहे ई पीर, उहे ई बोतार मीर सरदार जागीरदार उहे ई थिया आहिनि। आख़िर घणा ॾींहं मुंहिंजी इन सिंध ते ज़ुल्म थींदो रहंदो ऐं असीं सिंध जा जेके माण्हू आहिनि निंदड़ खां थी करे इन्हनि ज़ुल्मनि खे बर्दाश्त कंदासीं। हिकु मासूम 15 साल जे नौजवान खे एतिरो प्रेशराइज़ कयो वियो जेको हू फाइनली पंहिंजे पाण खे मारण ते मजबूर थी वियो। सभिनी खां पहिरीं त मां शुक्रगुज़ार आहियां पाकिस्तान दरावड़ इतिहाद जी, जंहिं सॼी टीम मिली करे FIR कराई आहे ज़ालिमनि ते, जंहिंजो हथु शामिल हुयो पूरो हिन नौजवान खे ख़ुदकुशी करण ते जंहिं मजबूर कयो। इन्हनि में 2 जवाबदार आहिनि, वॾेरो इब्राहिम पवर ऐं मेहताब हाले पोटो। इहे 2 जवाबदारनि ते FIR कराई आहे। धरणो हणी करे कीरिया शाख ते धरणो हणी करे रोड ब्लॉक करे पाकिस्तान दरावड़ इतिहाद जी कोशिशुनि ऐं काविशुनि सां जेको आहे सो इहो मुमकिन थी सघियो आहे। त सभिनी खां पहिरीं त मां उन्हनि खे एप्रिशिएट कंदमि ऐं ख़ुशि हुजो, आबाद हुजो सभु। इन खां अलावा मां सिर्फ़ु इहो चवंदमि त 2 ॾींहं पहिरीं FIR थी आहे जवाबदारनि ते, लेकिन अञा ताईं जवाबदारनि जो को अतो को पतो न आहे। छाजे लाइ? जवाबदार उहे माइटनि खे अची धमकियूं ॾियनि पिया त इन केस तां हथु खणो, ऐं जे इन जेकी टीम आहे पाकिस्तान दरावड़ इतिहाद जी जेकी टीम आहे, इन्हनि हर मुमकिन मदद कई आहे, FIR कराई आहे। इन्हनि जी कोशिशुनि सां, इन्हनि जी काविशुनि सां इहा FIR दर्ज थी आहे। तंहिंखां पोइ बि अञा ताईं पुलिस कातिलनि खे गिरफ़्तार न करे सघी आहे। अञा ताईं पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार न करे सघी आहे। इहो पुलिस जे लाइ हिकिड़ो सवालिया निशान आहे। सभिनी खां पहिरीं त हुन मासूम पंहिंजे पाण खे ख़तमु करे छॾियो। एतिरे क़दुरु हुन हिकिड़ो वॾो फ़ैसिलो कयो। इन जे पोयां रीज़न आहिनि इहे ई सरदार, इहे ई जागीरदार। हमेशह वांगुरु पहिरीं बि काफ़ी अहिड़ा केसिस साम्हूं आया आहिनि। हिकु दफ़ो ॿीहर अॼु इहो केस साम्हूं अची वियो आहे त हिकिड़ो 15 सालनि जो नौजवान ख़ुदकुशी करण ते मजबूर कयो वियो आहे। हुनखे प्रेशराइज़ कयो वियो आहे, हुन खां जीअण जो हक़ु खसियो वियो आहे। FIR थियण जे बावजूद बि पुलिस हरकत में न आई आहे। छाजे लाइ? असांखे जेको आहे सो काफ़ी उमेदूं हुयूं। जेको नओं SSP आयो आहे अब्रेज़ अब्बासी, इन सां असांखे काफ़ी उमेदूं हुयूं, लेकिन अञा ताईं पुलिस छाजे लाइ पुलिस अञा बि पंहिंजो जेको आहे सो न पई ॾेखारे प्रोग्रेस। छाजे लाइ न पई ॾेखारे? अहिड़ा वाक़िया हर रोज़ सॼी सिंध में थियनि पिया। हिते टंडो अलायर में अहिड़ा वाक़िया हींअर मामूल बणिजी विया आहिनि। इन्हनि पीरनि में, रईसनि में, मीरनि में एतिरी ताक़त आहे, पुलिस खां ज़ोर आहिनि, पुलिस खां ॾाढा आहिनि, जेको पुलिस अञा ताईं हिनखे गिरफ़्तार न करे सघी आहे। छा कानून जी ताक़त कुझु बि न आहे? छा इन मासूम जो रत, इन जो जेको खून आहे इहो एतिरो सस्तो हुयो? 3 ॾींहंनि खां FIR थी आहे, लेकिन अञा ताईं कातिलनि जो को अतो पतो कोन्हे। पुलिस जवाबदारनि ताईं पुॼी न सघी आहे। छाजे लाइ? आख़िर रीज़न छा आहे? छा पुलिस बि उन्हनि जी ग़ुलाम आहे? मुंहिंजो सवाल आहे पुलिस वारनि खां त छा उहे अञा ताईं हिननि जा ग़ुलाम आहिनि? इहा ग़ुलामी आख़िर घणा ॾींहं हलंदी? असांजी सिंध अञा घणनि ॾींहंनि ताईं असां निंदड़को असांखे करे रखंदा? 2 जवाबदार आहिनि हिन केस में, 2 गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। जेके उन्हनि खे प्रेशर पियो मिले, जेको हींअर छोकिरो ज़िंदगी जी जंग हाराए वेठो आहे, जेको भगवान दास मेघवाड़, उन्हनि खे, उन्हनि जी फैमिली खे काफ़ी प्रेशराइज़ कयो पियो वञे त हिन केस तां हथु खयो वञे। ऐं जंहिं हिननि जो साथ ॾिनो आहे, भरपूर साथ ॾिनो आहे पाकिस्तान दरावड़ इतिहाद वारनि, उन्हनि जे मेंबर्स खे बाक़ाइदा प्रेशराइज़ पियो कयो वञे। छाजे लाइ आख़िर? छो अञा ताईं जवाबदार गिरफ़्तार न थी सघिया आहिनि? SSP खे गुज़ारिश आहे त बाक़ाइदा इन जी प्रॉपर इन्वेस्टिगेशन कनि, फेयर इन मामले जी इन्वेस्टिगेशन थियणु खपे। इन खां अलावा SSP सां मुतालबो करियूं था त जेके हिननि खे धमकियूं मिली रहियूं आहिनि घर वारनि खे, ऐं इन खां अलावा पाकिस्तान दरावड़ इतिहाद जी जेके टीम जा जेके मेंबर आहिनि, उन्हनि खे जेके धमकियूं मिली रहियूं आहिनि, इन्हनि ते सख़्तु नोटिस वठे ऐं कार्रवाई कनि।
असांजी गुज़ारिश आहे ऐं असांजो इहो मुतालबो आहे। अगरि ईअं न थियो, अगरि फौरी तौर ते एक्शन न खयो वियो त असांजा जेके दायरा आहिनि इहे वसी कया वेंदा, जेके एहतिजाजनि जा जेके दायरा आहिनि इहे अञा बि वसी कया वेंदा। असां माठ करे न विहंदासीं, असां अञा बि एक्शन खणंदासीं। इन खां अलावा अलीपल एडवोकेट अलीपल सिंध जा नाले वारा वकील आहिनि टंडो अलायार में, त हुननि जी बि सॼी टीम फौरी तौर ते ताज़ियत करण जे लाइ कल्ह पुॼी वई हुई। उन्हनि जे घर भगवान दास मेघवार जे घर फौरी तौर ते अलीपल साहब जी टीम पुॼी वई हुई। उन्हनि खे बि जस हुजे ऐं हर मुमकिन मदद जो यकीन ॾियारियो आहे। अलीपल साहब चयो आहे त हिन केस खे मां पाण जेको आहे सो लीड कंदमि, मां पाण पंहिंजा वकील ॾींदमि ऐं हर मुमकिन मदद करण जी जेको आहे सो हर मुमकिन मदद करण जो चयो वियो आहे। त अलीपल साहब खे बि असीं जेको आहे सो जस पेश कंदासीं। असीं जेको आहे सो इन्हनि खे ज़रूरु चवंदासीं त इन मामले जी प्रॉपर इन्वेस्टिगेशन थियणु खपे। SSP टंडो अलायार अब्रेज़ अब्बासी खां मुतालबो कंदासीं त बाक़ाइदा इन जो नोटिस खयो वञे ऐं अगरि फौरी तौर ते इहे कातिल, इहे जवाबदार अगरि गिरफ़्तार नथा थिया वञनि, नथा कया वञनि त असीं पंहिंजे एहतिजाजनि जो दाइरो वधाईंदासीं ऐं सॼी सिंध में असीं प्रोटेस्ट कंदासीं। इहो सिर्फ़ु टंडो अलायर जो मैटर न आहे, इहो सॼी सिंध जो मैटर आहे। असीं एहतिजाज जा दायरा वसी खां वसी कंदासीं ऐं गुज़ारिश आहे त नोटिस वठनि, जेके धमकियूं मिली रहियूं आहिनि उन्हनि ते नोटिस वठनि। इन खां अलावा पंहिंजी फोर्स खे जेको आहे सो पंहिंजी फोर्स खे अञा बि तयारु कनि त हू जवाबदारनि ताईं पुॼे ऐं फौरी तौर ते एक्शन वठे। घर वारनि खे जेके प्रेशराइज़ कयो पियो वञे, जेके उन्हनि खे धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि, त गुज़ारिश आहे त उन्हनि खे बि जेको आहे सो प्रोटेक्शन ॾिनी वञे, उन्हनि खे बि तहफ़ुज़ फराहम कयो वञे। ऐं इन खां अलावा असीं जेको आहे सो हर मुमकिन मदद कंदासीं, जेतिरो बि असां खां थी सघियो असीं ज़रूरु कंदासीं। इनशाला हिन मज़लूम खे असीं इंसाफ़ ॾियारे रहंदासीं। मुंहिंजी गुज़ारिश आहे त हिन मामले में, इन कम में असांजो भरपूर साथ ॾींदा जेके मुंहिंजा भाइर ऐं जेके भेणूं मूंखे ॿुधनि पियूं, सो इन मामले में साथ ॾींदा ताकी इहे वाक़िया ॿीहर जेको आहे सो कंहिं बि मज़लूम सां पेश न अची सघनि।